नाज़िमा खे ॿुधाईंदा हलूं त मलीर में अगवा खां पोइ शागिर्दियाणी बुशरा राजपुर सां जिन्सी ॾाढाई वारे वाक़िए ख़िलाफ़ बाढ़ में बि पेट्रे अलिफ जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मक़बूल कांदरो। जी मक़बूल। कराची में बुशरा राजपुर सां ज्यादती वारे मसइले ते अॼु पेट्रोल पारां बार्डर में एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उनजो छा चवणु आहे। सॼी सिंध 2 ॾींहंनि खां वठी सरापा एहतजाज आहे। उहो इहो आहे त सिंध जे अंदरि न्याणियुनि सां वॾी बेवाजिबी वॾी ज़्यादती करे रहिया आहिनि। असांजो इहो ई मक़सदु न्याणियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम ॾिनो वञे ऐं अहिड़ो कानून खे लागू कयो वञे, हिकिड़ो ऑर्डिनेंस बहाल कयूं त को बि की न्याणीअ सां ज़्यादती करे त उनखे सरेआम फांसी ॾियो। करे इकट्ठे थिया आहियूं। असांजो प्राइमरी उस्ताद छा टाउन कराचीअ जो आहे, उनजी न्याणी 11वीं जमात पढ़ंदी जेका हिन में गुलशन अदीद कॉलेज में पुलिस जेका आहे उन्हनि ते जेका FIR कटी आहे उहा नॉर्मल कटी आहे, जेका दहशतगर्दी वारा एक्ट न अथसि। तो असां उन करे जेका असांजे मर्कज़ जे तरफ़ां पेट्रोल जी जेका एहतजाज कयो वञे। टाउन में असांजी न्याणी उस्ताद राजपुर जी न्याणीअ सां ज़बरदस्ती कई वई आहे, का इंतिहाई किरल हरकत आहे। असांजो पुरज़ोर मुतालबो आहे त उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियो। जी तव्हां मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं हुयूं। हिन जो चवणु आहे त कराची में जेको बुशरा राजपुर सां वाक़ियो पेश आयो आहे, उनजी तदलील कई वई आहे, उनजी लाजारत कई वई आहे। उन लाइ हिन केस में जेको आहे सो दहशतगर्दी एक्ट जा कलम लॻाए विया आहिनि। हिन चयो त हिन केस में दहशतगर्दी एक्ट लॻाए मुलज़ जा सख़्त कार्रवाई कई जीअं आइंदा ॿी न्याणी सां वाक़ियो पेश न थी सघे।